केमिस्ट्री क्लास ॾहों बाब पहिरियों सबक छहों हिस्सो पहिरियों अंगी हिसाब न्यूमरिकल्स आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नज़ीला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि न्यूमरिकल्स। बाब जे विच में कुझु न्यूमरिकल्स मिलियल आहिनि, असां उन्हनि खे हिन वीडियो लेक्चर में हल कंदासीं। न्यूमरिकल नंबर पहिरियों आहे equilibrium occurs when nitrogen monoxide gas reacts with the molecular oxygen gas to form nitrogen dioxide gas. molecular oxygen gas ऐं नाइट्रोजन मोनोऑक्साइड गैस जे विच में कीमियाई अमल थिए थो त हू ठाहिनि था नाइट्रोजन डाइऑक्साइड ऐं उन्हनि जे विच में हिकिड़ो तवाज़ुन पैदा थिए थो। यानी असांखे हिकिड़ो रिवर्सिबल रिएक्शन मिलंदो जंहिंमें नाइट्रोजन मोनोऑक्साइड ऐं असांजी मॉलिक्यूलर ऑक्सीजन गैस पाण में रिएक्शन कनि थियूं त नाइट्रोजन डाइऑक्साइड जेको आहे सो गैस पैदा थींदी। हाणे हिननि जी जेका केमिकल इक्वेशन जेकॾहिं असां बैलेंस्ड लिखूं त उहा थींदी 2 moles of nitrogen monoxide gas react with 1 mole of molecular oxygen and produces 2 moles of nitrogen dioxide. 2 मोल असां वटि नाइट्रोजन डाइऑक्साइड जा पैदा थींदा जेकॾहिं 2 मोल नाइट्रोजन मोनोऑक्साइड जा ऐं 1 मोल मॉलिक्यूलर ऑक्सीजन जो पाण में कीमियाई अमल कनि था त equilibrium at 230 degrees centigrade the concentration are measured to be nitrogen monoxide equal to 0.05 mole per dm cube and molecular oxygen is equal to 0.127 mole per dm cube and nitrogen dioxide is equal to 15.5 mole per dm cube. हाणे जॾहिं 230 डिग्री सेंटीग्रेड ते इन कीमियाई अमल में तवाज़ुन पैदा थिए थो त नाइट्रोजन मोनोऑक्साइड जी कंसंट्रेशन आहे 0.05 मोल पर डीएम क्यूब ऐं ऑक्सीजन जी कंसंट्रेशन आहे 0.127 मोल पर डीएम क्यूब ऐं नाइट्रोजन डाइऑक्साइड जी मोलर कंसंट्रेशन आहे 15.5 मोल पर डीएम क्यूब। कैलकुलेट द इक्विलिब्रियम कांस्टेंट एट दिस टेम्परेचर। हाणे हिन 230 डिग्री सेंटीग्रेड ते असांखे छा करणो आहे, मुस्तकिल तवाज़ुन जो वैल्यू मालूम करणो आहे। सॉल्यूशन जेकॾहिं असां लिखूं सॉल्यूशन में छा थींदो, असां पहिरियां त इन्हनि रिएक्टेंट्स जी ऐं प्रोडक्ट्स जी जेका असांखे कंसंट्रेशन मिलियल आहे असां उहा लिखंदासीं। एट गिवन इक्विलिब्रियम कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स एंड प्रोडक्ट्स आर, जेकी बि इन कीमियाई तवाज़ुन में रिएक्टेंट्स ऐं प्रोडक्ट्स जूं कंसंट्रेशन आहिनि उहे कुझु हिन रीति आहिनि त नाइट्रोजन मोनोऑक्साइड जी आहे 0.05 मोल पर डीएम क्यूब ऐं ऑक्सीजन जी आहे 0.127 मोल पर डीएम क्यूब ऐं वरी असां वटि जेका प्रोडक्ट आहे नाइट्रोजन डाइऑक्साइड उनजी आहे 15.5 मोल पर डीएम क्यूब ऐं असांखे सवाल कहिड़ो आहे, कैलकुलेट द इक्विलिब्रियम कांस्टेंट एट दिस टेम्परेचर। हाणे हिन में असांखे केसी मालूम करणो आहे। हाणे असां वटि इन कीमियाई मसावात केमिकल इक्वेशन ऐं केमिकल रिएक्शन जो जेको डेटा आहे उहा समूरी असां वटि निकिरी आई आहे। असां वटि छा करणो आहे त इक्विलिब्रियम कांस्टेंट जो वैल्यू असांखे मालूम करणो आहे। तंहिंजे करे छा कंदासीं, इक्विलिब्रियम कांस्टेंट जो वैल्यू मालूम करण जे लाइ असांखे इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन ज़रूरु लिखणो पवंदो। ऐं तव्हांखे यादि आहे असां इक्विलिब्रियम एक्सप्रेशन जॾहिं लिखंदा आहियूं त जेका प्रोडक्ट आहे उहा असांजी हूंदी आहे नॉमिनेटर ते यानी मथां ऐं हुनजो जेको कोएफिशिएंट आहे उहो हलियो वेंदो आहे रेज़ पावर में ऐं जेके रिएक्टेंट्स आहिनि उहे अची वेंदा आहिनि हेठां डिनोमिनेटर तौर ते, उन्हनि जा बि जेके कोएफिशिएंट आहिनि उहे रेज़ पावर जी सूरत में हलिया वेंदा आहिनि। तंहिंजे करे हाणे केसी जो एक्सप्रेशन लिखणु सवलो थी वियो। सो केसी बराबरि थी वेंदो, प्रोडक्ट आहे नाइट्रोजन डाइऑक्साइड लिखीसीं, कोएफिशिएंट 2 हिते ॾिनोसीं रेज़ पावर में, हेॾां असां रिएक्टेंट खयोंसीं डिनोमिनेटर में नाइट्रोजन मोनोऑक्साइड, हिन जो कोएफिशिएंट 2 रेज़ पावर में हलियो वियो। वरी खयोंसीं मॉलिक्यूलर ऑक्सीजन ॿियो रिएक्टेंट, हुनखे असां लिखियोसीं हिन सां हिन जी ज़रब में ऐं हिन सां वरी असां डिनोमिनेटर में लिखियोसीं त ऑक्सीजन जो रेज़ पावर जेको आहे उहो कुझु बि न थींदो, 1 थींदो ऐं 1 असां लिखंदा न आहियूं। तंहिंजे करे ही आहे असांजो इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन। हाणे असां छा कंदासीं त ही जेके असांखे वैल्यूज़ मिलियल आहिनि उहे असां वैल्यूज़ हिननि जी जॻह ते रखंदासीं। तंहिंजे करे केसी बराबरि थी वेंदो, नाइट्रोजन डाइऑक्साइड जो तव्हां ॾिसो त छा वैल्यू आहे 15.5 मोल पर डीएम क्यूब, असां लिखियोसीं नाइट्रोजन डाइऑक्साइड जी जॻह ते 15.5 मोल पर डीएम क्यूब रेज़ पावर 2 छो त इहे हिते मौजूदु हुयो। हाणे असां हेॾां वरी नाइट्रोजन मोनोऑक्साइड जो ॾिसूं त 0.0542 असां हिते पूरो लिखियोसीं मोल पर डीएम क्यूब रेज़ पावर 2 छो त हिते 2 मौजूदु हुयो। ऑक्सीजन जो ॾिसूं था त 0.127 मोल पर डीएम क्यूब आहे त 0.127 मोल पर डीएम क्यूब साॻियो ई लिखियोसीं।
हाणे असांखे हिन इक्विलिब्रियम कांस्टेंट एक्सप्रेशन में वैल्यूज़ असां पुट करे वियासीं। हाणे असां हिन जे यूनिट जो जेकॾहिं मामलो हल कयूं त ॾिसो त मथे मोल पर डीएम क्यूब स्क्वायर में आहे, हेठि मोल पर डीएम क्यूब स्क्वायर में ऐं मोल पर डीएम क्यूब ॿियो बि आहे, यानी हेठि मोल पर डीएम क्यूब 3 आहिनि ऐं मथे मोल पर डीएम क्यूब 2 आहिनि। तंहिंजे करे छा थींदो, मथियां जेके ही 2 मोल पर डीएम क्यूब आहिनि इहे हिन ॿिनि मोल पर डीएम क्यूब खे कटे छॾींदा, बाक़ी हिकिड़ो मोल पर डीएम क्यूब असां वटि बाक़ी बचंदो। हाणे असां इहो इन जे यूनिट जो मामलो हल कयोसीं त हिन केमिकल इक्वेशन में जेको असां वटि तवाज़ुन थींदो उन में मोल पर डीएम क्यूब जो यूनिट हूंदो, छो त प्रोडक्ट ऐं रिएक्टेंट्स जे विच में नंबर ऑफ मोल्स अण बराबर हुया। हाणे असां छा कंदासीं, के सी बराबर 15.5 होल स्क्वायर डिवाइडेड बाय 0.0542 होल स्क्वायर मल्टीप्लाइड बाय 0.127 मोल पर डीएम क्यूब, इहो असां हेठि लाहींदासीं। असांखे मिली वियो 15.5 होल स्क्वायर मथियो कयोसीं डिवाइडेड बाय 0.0542 होल स्क्वायर मल्टीप्लाइड बाय 0.127 मोल पर डीएम क्यूब। हाणे असां छा कंदासीं, हिन ॿिन्ही जा स्क्वायर छॾायूं। तव्हां कैलकुलेटर ते जेकर हिन ॿिन्ही जा स्क्वायर छॾायो था अलॻि अलॻि त के सी बराबर थी वेंदो 15.5 जो होल स्क्वायर तव्हांखे मिलंदो 240.25 डिवाइडेड बाय 0.0542 होल स्क्वायर जो जवाब तव्हांखे मिलंदो 0.00293 ज़रब या 0.127 मोल पर डीएम क्यूब साॻियो ई असां वटि बचो। हाणे असां छा कयूं त हिनखे छॾायूं, हीअ जेका ज़रब रहियल आहे त असांखे जवाब मिलंदो के सी बराबर साॻियो ई 240.25 हिननि ॿिन्ही जी ज़रब आहे 0.00036 मोल डीएम क्यूब। हाणे असां छा कंदासीं त असां वटि बचे थो वञी करे तव्हांजो 0.00036 ऐं 240.25 240.25 खे वंड कयो हिन वैल्यू सां तव्हांखे जवाब मिलंदो 66361.1 डिवाइडेड बाय मोल पर डीएम क्यूब। हाणे डिवीजन में हेठां ख़ाली लिखियल आहे, तंहिंजे करे हिनखे मथे खणी ईंदासीं त हिन जूं जेके सिंबल्स आहिनि उहे चेंज थी वेंदियूं। मोल जे मथां रेज़ पावर जेको 1 आहे उहो माइनस में ज़ार थियणु लॻंदो ऐं डीएम क्यूब माइनस में आहे त उहो वरी थी वेंदो प्लस में, तंहिंजे करे जवाब असांजो थी वियो के सी बराबर 66361.1 मोल रेज़ पावर -1 पर डीएम क्यूब। हाणे असां छा कंदासीं त हीअ जेका पॉइंट आहे हिनखे जेकॾहिं तव्हां हिते ई था लिखो त जवाब तव्हांजो इहो फाइनल आहे, पर जेकॾहिं तव्हां हिनखे परते था खणी वञो त हीअ तव्हांजो हितां मूव थियणु लॻंदो वञी हिते अची करे पहुचंदो हिकिड़ो अंगु छॾे करे। ही 1 2 3 4 5 डिजिट असांजो क्रॉस करे वियो, तंहिंजे करे के सी जो जवाबु निकिरंदो के सी इज़ इक्वल टू 6.673 ज़रबिया 10 रेज़ पावर 5 मोल इनवर्स में ऐं डीएम क्यूब। असांजो अॼोको लेक्चर इन प्रॉब्लम सां गॾु पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।